Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. न्यूट्रल लफ्ज़ एक शख्स जी हवा कढी छॾी। न्यूट्रल रहण आइन जी पासदारी आहे, पर अव्हां चई रहिया आहियो त न्यूट्रल जानवर हूंदो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त हिकु शख्स चाहे थो त को ॿियो सदस्य ॻणप पूरी करे। अव्हां जी रांदि पुॼाणी ते पहुती, हाणे अव्हां खे बचाइण जे लाइ केर बि न ईंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त अव्हां नैब ऐं एंटी करप्शन खे न्यूट्रल न रहण ॾिनो। अव्हां 10 लख माण्हू गॾु करण खां अॻु 10 माण्हू पूरा कयो। बेतमादी रिथ न्यूट्रलिटी सां कामयाब थींदी। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग वारे ॾींहुं इम्कानी छिकताण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान सुप्रीम कोर्ट पहुची विया। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अपोज़िशन न पर हुकूमत पार्लियामेंट खे अदालत में घेलियो आहे। चाहियूं था त फ़ैसिला आइन ऐं कानून तहत थियनि। मौलाना फज़लुर रहमान PTI हुकूमत खे नाजाइज़ करार ॾींदे चयो त हू पहिरियों भेरो सुप्रीम कोर्ट में पेश थी रहियो आहे। हुकूमत बाग़ी मेंबर्स ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में सदारती रेफरेंस दाख़िल करे छॾियो। सदर आरिफ अलवी जी मंज़ूरी बाद अटॉर्नी जनरल रेफरेंस दाख़िल करायो। हुकूमत अदालत खां राय तलब कई आहे त छा स्पीकर बाग़ी मेंबर्स खे वज़ीर आज़म ख़िलाफ़ वोट ॾियण खां रोके सघे थो। छा वोट विझण खां अॻु ई बाग़ी मेंबर्स नाअहल थी सघनि था। आर्टिकल 63A जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस जा अहम नुक़्ता साम्हूं अची विया। रेफरेंस में अदालत खां राय तलब कई वई आहे त आर्टिकल 63A जी कहिड़ी तशरीह क़ाबिल क़बूल आहे। छा मेंबर्स खे पार्टी पॉलिसी जो उबतर वोट ॾियण खां नथो रोके सघिजे। छा पार्टी पॉलिसीअ जो उबतर वोट ॾींदड़ ताहयात नाअहल थींदो। बाग़ी मेंबर्स जो वोट ॻणप में शुमार थींदो या न। फ्लोर क्रॉसिंग या हॉर्स ट्रेडिंग रोकण लाइ वधीक कहिड़ा क़दम खणी सघिजनि था। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि सियासी कमेटी जो इजलास। बेतमादी रिथ समेत ॿियनि अहम मामलनि ते मुशावरत। इन खां अॻु इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त IMF निशानदही कई आहे त पाकिस्तान जी मईशत मुस्तहकम थी रही आहे। माज़ी में मुल्की मईशत जे लाइ क़दम न खयां विया। PTI हुकूमत तारीख़ी क़दम खणी रही आहे। आर्टिकल 63A रेफरेंस सां हॉर्स ट्रेडिंग ऐं करप्शन जा ड्रामा ख़तम थी वेंदा। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त बाग़ी मेंबर्स न रुॻो PTI पर मुल्क जी पुठीअ में बि छुरो हयो आहे। बाग़ी मेंबर्स खे सज़ा ॾियणु ईअं अहम आहे जीअं मुल्क में गदारनि खे सज़ा ॾिनी वेंदी आहे। बेतमादी रिथ ते क़ौमी असेंबली जो इजलास सॾाइण जी आइनी मुदत जो अॼु आख़िरी ॾींहुं। हुकूमत तरफ़ां इजलास 25 मार्च ते घुराइण जो फ़ैसिलो। 25 मार्च ते बि बेतमादी रिथ पेश न थींदी। मरहूम MNA लाइ दुआ घुरण बाद इजलास मुलतवी कयो वेंदो। स्पीकर अॻु ई चई चुको आहे त हू इजलास घुराए जेसिताईं चाहे मुलतवी करे सघे थो। क़ौमी असम्बली जो इजलास 14 ॾींहंनि अंदरि न घुराइण ते अपोज़िशन जो स्पीकर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो फ़ैसिलो। गैर आइनी ऐं गैर कानूनी क़दम ख़िलाफ़ कार्रवाई लाइ अपोज़िशन जी मुशावरत।
अख्तर मैंगल जी रिहाइशगाह ते अपोजिशन के कानूनी माहिरनि जो अहम इजलास। अयाज सादिक, फारूक नाइक, शेरी रहमान, जाहिद हामिद और JUI जे सेनेटर कामरान मुर्तज़ा की शिरकत। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त बेअतमादी रिथ खे लटकाए नथो सघिजे। आइन टोड़ींदड़ स्पीकर और वज़ीर आज़म के आर्टिकल 6 तहत कार्रवाई के मुंहुं ॾियणो पवंदो। पुलिस की वाधू नफ़री मुक़रर हुजण बावजूद सिंध हाउस जो गेट तोड़ण जो वाक़ियो शर्मिंदगी जो कारण बणियो। गफ़लत कंदड़ 10 अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। IG इस्लामाबाद सिंध हाउस इस्लामाबाद ते PTI कारकुननि जे हमले बाबति रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। IG रिपोर्ट में ॼाणायो आहे त वाक़े बाद पुलिस ऐं FC जी इज़ाफ़ी नफ़री मुक़रर कई वई आहे। जहांगीर तरीन ग्रुप पंजाब काबीना के इजलास जो बाइकॉट करे छॾियो। ज़रियनि मूजिब जहांगीर तरीन वॾे वज़ीर उस्मान बोज़दार की तब्दीली वारे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। काबीना इजलास उस्मान बोज़दार की सदारत में थींदो, तंहिं करे तरीन ग्रुप जो को भी मेंबर शिरकत न कंदो। तरीन ग्रुप के अॻवान ओन चौधरी जो चवणु आहे त पंजाब में तब्दीली जा मस्बत इशारा मिलिया आहिनि। कराची में तहरीक इंसाफ के बागी MNA रमेश कुमार के घर ॿाहिरां एहतजाज और हंगामे के इल्ज़ाम में PTI जा 2 कारकुन गिरफ़्तार। बोट बेसन थाने ते केस दाख़िल। FIR में PTI के 2 MPs शाहनवाज जदून और सईद आफरीदी के भी नामज़द किया वियो। PTI कारकुननि तरफ़ां थाने आॾो एहतजाज। गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो बंद न थियण की सूरत में CM हाउस के घेराव की धमकी। धरना और एहतजाज अपोजिशन जो कम है, पर हुकूमत मुज़ाहिरा शुरू करे छॾिया आहिनि। इमरान खान के पक थी वई आहे त खेसि पंहिंजी पार्टी जा मेंबर्स वोट न कंदा। हुकूमत पंहिंजनि मेंबर्स के नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रही आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त हुकूमत OIC इजलास के जवाज़ बणाए क़ौमी असम्बली इजलास न पई घुराए। हुकूमत के इन कदम ख़िलाफ़ आइन के आर्टिकल 6 तहत कार्रवाई थियणु घुरिजे। OIC के परडेही वज़ीरनि जो इजलास सुभाणे खां शुरू थींदो। OIC जो सेक्रेटरी जनरल और इस्लामिक डेवलपमेंट बैंक के सदर समेत ॿिया परडेही मेहमान इस्लामाबाद पहुची विया। सिंध हाई कोर्ट सखर MPA शहनाज अंसारी के क़त्ल केस के मुख्य जवाबदार अख्तर खोखर की ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। केस की ॿुधणीअ दौरान मक़तूला शहनाज अंसारी की धीउ डॉक्टर फातिमा अंसारी वकील समेत अदालत में पेश। MPA शहनाज अंसारी के 2 साल अॻु नौशरो फिरोज़ में क़त्ल किया वियो हो। शहदादपुर की अदालत 2 ॿारनि के पीउ खां वापस वठी माउ हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। औरत रिज़वाना ख़ासखेली ॿारनि की हवालगी के लिए अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई हुई। पुलिस 1.5 साल की अनीला और 2.5 वरहनि की अनीसा के वालिद वटां हथ करे अदालत में पेश किया। ॿारनि की माउ अदालत के ॿुधायो त हूअ ॿारनि की पीउ खां वधीक बहितर परवरिश करे सघे थी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स अवां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था। शॉर्ट ब्रेक।